नाज़रीन दोदापुर में ख़बर शामिल करे रहिया आहियूं जिथे फुर दौरान क़तल थियल नौजवान जे खून जो जिरगो थियो आहे। फोरू धुर ते 35 लाख रुपया ॾंड मुक़रर कयो वियो आहे। फ़ैसिले बाद धुरियूं खीरखंड थी वयूं आहिनि। नौजवान जे क़तल जो जिरगो तारिक लोहर जी सरपंच हेठि थियो। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। दोदापुर वेझो फुर दौरान क़तल थियल नौजवान जे खून जो जिरगो थियो आहे। फोरू धुर ते 35 लाख रुपया ॾंड मुक़रर कयो वियो। फ़ैसिले बाद धुरियूं खीरखंड थी वियूं। नौजवान जे क़त्ल जो जिरगो तारिक लोहर जी सरपंची हेठि थियो आहे। दोदापुर में ख़बर आहे जिथे फुर दौरान क़तल थियल नौजवान जे खून जो जिरगो थियो आहे। फोरू धुर ते 35 लाख रुपया ॾंड मुक़रर कयो वियो आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ टीवी जो रिपोर्टर बशीर अहमद कटोहर। जी बशीर, इन हवाले सां वधीक अपडेट कंदा हलो। जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दोदापुर वेझो 2 महीना अॻु सोणो लोर लाड़े वटि फुर दौरान हथियारबंदनि खां क़तल थियल बलूचिस्तान जे खेटल फार्म वासी नौजवान हाफ़िज़ अब्दुल लतीफ़ मंजू जे क़तल जो जुर्गो सरदार तारिक जावेद लोहर जे सरपंची हेठि थियो आहे, जंहिंमें फुर दौरान नौजवान खे क़तल कंदड़ फोरू धुर जे ॻोठ पठान लोहर धुर मथां 35 लाख रुपया ॾंड मुक़रर कयो वियो आहे। 2 महीना अॻु दोदापुर थाणे जे हद सोणो लोहर लाड़े वटि फुर दौरान हथियारबंदनि फायरिंग करे बलूचिस्तान वासी नौजवान अब्दुल लतीफ़ मंजू खे क़तल ऐं शान द्रोही खे ज़ख़्मी कयो हो। फ़ैसिले बाद ॿई धुरियूं खीरखंड थी विया आहिनि। क़तल थियल नौजवान जे केस में बजणा पिणु जेल हवाले बि थियल आहिनि। जी ठीकु आहे, अवांजी महिरबानी बशीर अहमद तफ़सील खां आगाह करण जे लाइ।